समारोह में वापडा जी इम्कानी निजकारी खिलाफ हाइड्रो इलेक्ट्रिक लेबर यूनियन पारां कम छॾ हड़ताल करे ऑफिस जी तालाबंदी करे मेन ऑफिस आॾो एहतजाजी मुज़ाहिरो पिणु कयो। हाइड्रो इलेक्ट्रिक लेबर यूनियन जी वाइस चेयरमैन सालिम अहमद चांडियो, जनरल सेक्रेटरी फहद कायमखानी, इसरार मंदाराई, मंसूर खुसो, राशिद कायमखानी, शाहबाज कायमखानी, अमानुल्लाह आरई, अरशाद कुरैशी, जुल्फकार खासकेली, लालचंद ऐं ॿियनि जे अॻुवाणी में मुलाज़िमन कम छॾ हड़ताल करे ऑफिस जी तालाबंदी कई। ऑफिस आॾो एहतजाजी मुज़ाहिरो कयो। उन मौके ते अॻुवाणनि ख़िताब कंदे चयो त वापडा जे इम्कानी निजकारी कई पई वञे जेका कंहिं बि सूरत में क़बूल नाहे। निजकारी सां मुलाज़िमनि जे हक़नि ते वार साबित थींदी। हिननि लेबर दुश्मन पॉलिसी खिलाफ़ भरपूर एहतियात कयो वेंदो। हुकूमत खां मुतालबो कयो त लेबर दुश्मन पॉलिसी वारो फ़ैसिलो वापसि वरितो वञे। रिपोर्ट करे आहे डॉक्टर एम लाल वाघाणी। हाइड्रो यूनियन